दिल हिकड़ी हथ बा दिल हिकड़ी पेर बा दिल हिकड़ी अखियूं बा दिल हिकड़ी गुर्दा बा दिल हिकड़ी चप बा दिल हिकड़ी ते असां वारा छोरा छा चवंदा मुंहिंजो 32 दिलियूं 32 पहिरें ठाहियूं इसी लोट जा पैसा कढा दिल हिकड़ी हिकड़े जे लाइ न ॾियो कंहिंखे दिल न त राति जो रोड ते रांभट करणा पवंदो आहे जो मोबाइल कंपनी पैकेज कढिया कुछ न कुछ असांजा छोकरा पैकेजन ते लाइन सिखनि था अतहियात पको कंदा आहिनि 20 रुपए में 2 कलाक हाणे 20 रुपए में 2 कलाक कहिड़ी डांगी मले ओ कूड़ हलो तू काथे आ मां तांबे वटि बीठो आहियां तू काथे आ मां तुंहिंजे इश्क में नालीअ में किरियो पियो फैसला करे त हली करे ये असांजे जजनि जो फैसलो ॿुधो आहे दुआ कयो त हिन जज खे को बरोच मोह पएसि त बरोच सिधी ॿुधाईंदा बरोच मूं आहे त कान्हे लेकिन बरोच खे जज हली सज़ा जे तोखे 3 साल ठीप आहे त जज खे चई तो त टिच ॾेई छॾियो बकरियूं न त मायूं किथे जूं शादीअ में जा दोलो खस त थाल वॼाई थाल खस त दिलो वॼाई दिलो खस त ड्रम वॼाई ड्रम खस त मट खे ऊंधो करे डी बगड़ी 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 वरे नानी चपरा छोकरियूं वधीक होशियार आहिनि या छोकरा छोकरियूं वधीक होशियार ने सभ खां पहिरियां त छोकरियूं न छोकरियूं छोकरियूं न छोकरियूं न छोकरियूं छोकरियूं न इएं न छोकरियूं न छोकरियूं छोकरियूं छॾ बस मासी तो कर नाज़ा मूंखे पंहिंजे नसीब ते कुर्बती कया केॾा ग़रीब ते तो जहिड़ो दिलदारा मुंहिंजो यारा तो छा खपे तो कया ना अब्बा के असिस्टेंट कैमरामैन खे ॾेई छॾियो हंज वठे संभाले उते वे हुन अब्बा न वेंदे न वेंदे किनो थी तो पियो आहे तूं माण्हुनि जे मौत ज़िद कंदो पियो आहे वञी वे खेॾायो थोरो ॿार ॾे एॾा फोटू मला चंदो कंदो ये हो बम्बे न कचे छा कयूं अथई सही त आहे बसि बुख ते वणनि जा पन खाधा अथई असारा पोड़ा रुगो नास ॾियण में पूरा हराम जो दीन सिखनि नास ॾेई ॾेई नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो साइलेंसर चढ़े तो को मुलो बस ते मुला पोइते मुलो वाणियों अॻियां वेठो आहे मुलो पोइते चढ़ो बस में त जाए नथा ॾियनि वञ बाज़ार में त सीटियूं वञो होटल ते त इशारा वॾी चढ़ियो आहियां पर चढ़ियो न आहियां मां सियाणो आहियां मूंखे अम्मा चयो त जेको तूं खीर वठी आ मां खीर वठण वियुमि त जेको मोटा पे रस्ते ते गाॾी कयो पी 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 मां खीर पी छॾियो तहांजो जोर वरी अंग्रेजी अथे आ बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम माण्हू मरी वियो सिंधी ख़तम पछतो ख़तम उर्दू ख़तम अंग्रेजी वॾी ॻाल्हि त क़बर में बरोच की बि ख़तम मना जी मिठो खीर पी हुकुम अर्ज़ फरमायो कंदुसि हाणे बात भी खोल छो ॾंद गणी न छा अरे बाबा बाबा न चओ बाबा चई मां दुआ थो कयां मौला जंहिंजी शादी थियल कोन्हे उनजे बिस्तरे खे आबाद कजां अल्लाह अकेलो तूं ठहे दो लहरी नता साईं तव्हां अहले देवबंद सां तव्हांजो तालुक आहे JUI फज़ल रहमान ग्रुप सां पर तव्हांजे जलसे में आम तौर ते हर मकतब फ़िक्र जो माण्हू अचे थो छो असां बि हिते पक्का चांग में ॾिठो आहे ऐं आम तौर ते जेको हींअर फ़िका वारो सिस्टम आहे त उन में माण्हू इहो एहतियात कंदा आहिनि त कंहिं ॿिए फ़िका जे मौलवी ॾे घटि वेंदा आहिनि ऐं हिन तव्हांजे जलसनि में अक्सर इहो ॾिसण में ईंदो आहे त हर मकतब फ़िक्र जो माण्हू ईंदो आहे इहो छा रीज़न आहे इहो छा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त असां सभु मुस्लमान भाइर आहियूं असां वटि मोहब्बत जो पैगाम आहे पक्का चांग में मूंखे जेका मोहब्बत मिली आहे बेटा ही तुझे तॾे वञे तिन जे जेके खिली खीकारे
भाई भाकुर भाई पेजो वेझो विहारनि नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक पियारनि कातियूं कुहाड़ा की नकी रुगो मोहबत सां था मारनि जेके सची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जीअं में मुंहिंजे वाइज़ में हर मकतब फ़िक्र जो माण्हू हुनजे करे थो अचे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिकु त मुंहिंजो लहजो अवामी लहजो आहे हर माण्हू प्राइमरी दर्जे में मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो सभु आलम जेके बयानु कनि था सभु भलो बयानु कनि था क़ुर हदीस मां दलाइल ॾियनि था उनजो बयानी अंदाज़ पंहिंजे पर हर माण्हूअ खे हर माण्हूअ जो अंदाज़ वणे ईअं न आहे कंहिं कंहिं माण्हूअ जो भेटाई अचो आहे कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूहे ॿाहिरि अचे मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त असांजी सिंधी क़ौम पंहिंजे मादरी ॿोलीअ में भेटाई असांखे मादरी ॿोलीअ में दीन सम्झायो आहे अरबी असांजी मज़हबी ॿोली आहे क़ुर जी ॿोली आहे जन्नत जी ॿोली आहे मके मदीने जी ॿोली आहे पर मादरी ॿोली न आहे सिंधी असांजी मादरी ॿोली आहे भेटाई साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजे असांजे मादरी ॿोलीअ में दीन सम्झायो आहे शायदि सिंधी क़ौम सिंध जा माण्हू छो त सिंध जी धरती सूफ़िन जी धरती आहे इहा नफ़रतुनि खां दूर रही आहे मोहबत जे फिज़ाउनि खे आम कयो आहे फ़िरकावारियत नफ़रतुनि खे बाहि ॾियण जो बुनियाद आहे भड़काइण जो बुनियाद आहे इन जे करे जमीयत उलमा इस्लाम दहशतगर्दी ऐं फ़िरकावारियत ते लानत थी करे हिन उम्मत जो नालो मुस्लमान आहे हिकिड़ो सर ॿियो तव्हां सां सवाल कंदासीं त सोशल मीडिया ते अक्सर तव्हां ज़ेरे बहस हूंदा आहियो तव्हांजा जेके बयान में चुटकला आहिनि जीअं जलदब थियो मासी चपरा थियो या इहे शयूं इन्हनि शयुनि ते उन खां बाद में हाणे तव्हां सां गॾु जेके नौजवान जेके परस्तार आहिनि तव्हांजा उन्हनि सां गॾु तव्हां सेल्फियूं कढायो था जीअं 50 किलो छोकिरो ॾाढो सोशल मीडिया ते हिकिड़ो ग़लति बहस उन ते थियो तव्हां उन्हनि जे सोशल मीडिया वारनि दोस्तनि खे कहिड़ो मैसेज छा आहे त असां अवामी माण्हू आहियूं असां सां कॉलेज जा छोकिरा तस्वीर कढाइनि था यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा होटलनि ते बीहूं था हज़ारे माण्हू गॾु थी था वञनि रोटनि था उन ॾींहुं मां इहो रोड ते वियुमि पियो नौजवान छोकिरो चयईंसि मां जुमानी आहे मज़हब बि मुंहिंजो जेको आहे फ़िक़्ह जाफ़री सां मुंहिंजी दिलि चए थी तव्हां सां सिल्फ बाबा बिस्मिल्लाह न मूंखे हुनजे नाले जी ख़बर आहे न मूंखे हुनजे जेको आहे ख़ानदान जी ख़बर आहे हिकिड़ो माण्हू रिक्वेस्ट थो करे मां को सुहिणो आहियां मां का माधुरी आहियां बाक़ी जेके माण्हू जिन माण्हुनि जी नियत ई ग़लति आहे त उहे ग़लति सोचींदा सोशल मीडिया ते जेके माण्हू ग़लति ज़हन रखनि था जेका शइ देगड़ीअ में हूंदी आहे न बाहि ॾियो त उहा ई निकिरंदी जिन माण्हुनि जे ज़हन में गंद भरियल आहे उहो सोशल मीडिया ते गंद था पकाइनि बाक़ी जेके सही माण्हू आहिनि मूंखे सुञाणनि बि कोन था ख़ुदा कारण मुंहिंजी तर्जुमानी था कनि जो ॾिसनि था त SSP रैंक जा माण्हू एॾा बाला ऑफिसर हिन जा प्रोग्राम कराइनि था आख़िर का त शइ आहे न माण्हूअ खे वसीउ ज़हन हुजणु खपे वसीउ सोच हुजणु खपे मां अछी ॾाढ़ीअ वारा फोटू कढाइनि था मदरसनि जा तालिब फोटू कढाइनि था अलाए केतिरा मां कंहिंखे धिको ॾियां तूं परे थी मूंसां फोटू न कढा या त नफ़रत आहे सिंध जी मज़हब घण मज़हब जी धरती रही आहे हिते घणा मज़हब रहिया आहिनि असुल खां वठी ऐं घणनि मज़हबनि खे मञण वारा या हींअर खणी ॾिसजो त पंहिंजो घणा फ़िक़ा आहिनि त उन में हींअर हिन वक़्त में असांखे पुरअमन रहण लाइ ऐं मुहबत पंहिंजी धरती खे तरक़ी ॾियण लाइ मज़हबी रवादारी जी सख़्तु ज़रूरत आहे उन जे बारे में तव्हांजो बुनियाद जमीयत उलमा इस्लाम रखियो आहे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जी उम्र में अल्लाह बरकत ॾे जंहिं मजलिस अमल जो बुनियाद रखी फ़िरकावारियत खे बाहि थी छॾी आहे फ़िरकावारियत खे ख़तम करे छॾियो आहे जेके माण्हू हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु कोन आहे मौलाना फज़लुर रहमान उन्हनि खे हिकिड़े दस्तरखाने ते विहारे मानी कराई हिकिड़ी स्टेज ते बीहारे तकरीरूं कयूं अल्हम्दुलिल्लाह मौलाना फज़लुर रहमान ऐं असांजी जमात जमीयत उलमा इस्लाम फ़िरकावारियत खे छो त असांजी सिंध बाबुल इस्लाम आहे सूफ़िन जी धरती आहे मोहब्बत जी धरती आहे नफ़रत हिते आहे ई कोन अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह असांजी सुञाण कहिड़ी आहे असां मुस्लमान आहियूं पाकिस्तानी आहियूं अल्लाह जा बाना आहियूं मोहम्मद जा ग़ुलाम आहियूं बसि असांजी सुञाण इहा आहे ॿी काई सुञाण कान्हे का आख़िरी सवाल तंग न थिया जो हींअर इलाही इशू हलियो आहे जेको रिलीजियस कन्वर्जन आहे मिसाल जेके छोकिरियूं मुस्लमान थियनि थियूं उहो इलाही बहस थो हले आलमी मीडिया ते हले थो इन मीडिया ते हले पियो थो त इन्हनि जो पंहिंजो जबरी मज़हब तब्दील कयो वञे ॿियो बि हिकिड़ो सुवाल उते पैदा थिए थो त रुगो छोकिरियूं ई छो मज़हब क़बूल कनि थियूं उन खां बाद में उहे माना चंद माण्हू आहिनि जिते इहे शयूं थियनि थियूं बाक़ी जीअं जेवा जा उलमा आहिनि उन्हनि वटि अहिड़ो को सिस्टम न आहे जेका मज़हबी तब्दीली कंहिंखे मुस्लमान करणु मना आहे ज़ोरियत ला इकराह फिद्दीन दीन में ॾाढो कोन्हे को त
तव्हांजे मुल्क में जेकॾहिं ग़ैर मुस्लिम रहनि था, तव्हांजे मुल्क जे कानून खे मञनि था, लॉ खे मञनि था, तस्लीम कनि था, टैक्स ॾियनि था, भले पंहिंजे मज़हब ते हुजनि, तव्हां उनखे ज़ोरीअ मुस्लमान नथा करे सघो। इन जे करे ज़ोरीअ मुस्लमान करणु, गन पॉइंट जे बुनियाद ते पंहिंजो मज़हब कंहिंजे गीचीअ में विझणु, इस्लाम इन जी निदा कई आहे। बाक़ी जेकॾहिं को पाण मुस्लमान थिए थो त असां ख़ुदा कारण उन जी मदद कंदासीं। आख़िरी जे सवाल अॻु में आहे। असांजो हुक्मरान बिल पेश कयो त 18 सालनि खां पहिरियों जेकॾहिं को कलमो पढ़े त उनजो कलमो क़बूल न कयो, इहो ग़लति आहे। हज़रत अली से नंढड़ो कलमो पढ़े, नबी से क़बूल कयो। इमरान खान जे बारे में तव्हांखे हीअ जॻह इमरान खान रियासत मदीना जे नाले सां पाकिस्तान जे अवाम खे चूतियो बनाए ऐं हाणे सॼे अवाम खे सम्झ अची वई आहे त जेको हिन महांगाई कई आहे, जेका हिन तबाही कई आहे, इंशाअल्लाह ईद खां पोइ हिन जा ट्रपड़ खोल। जेके ठरीअ में छोरा मोटरसाइकिल वन व्हीलियूं सॼो ख़र्चो आश करियो। हिकिड़ी टायर जी गाॾी हलाईंदा, लीटर मोटरसाइकिल में त 2 लीटर छोरो हो गाड़ी पे वञे भई गोॾा चट बाबा धक लॻो आहे झल झल। चलो मूंसां सेल्फी कढाईंदा, पोड़े पीउ सां नथा कढायो। मां जा माधुरी आहियां। वॾो माण्हू सुबुह जो पंधु वञे चवंदा साहब वाक पियो करे। मां जहिड़ो मुलो पंधु वञे चवंदा किरायो कोन्हे त बुख थो मरे। वॾो माण्हू चांहि पापा खाए चवंदा साहब टेस्ट पियो करे। मूं जहिड़ो मुलो पापा खाए चवंदा मुलो बुख पियो मरे। वॾनि माण्हुनि लाइ कानूनी लॻा त हिननि त एॾी करप्शन कई आहे, वो असां वारे निसार खोड़े त हद करे छॾी। अब तव्हां साइड थी ॾियो, उनखे तकलीफ़ नवाज शरीफ खे जॾहिं लाकब में विधो, मूंखे मच्छर लॻे, जल दॿ